जविन मां तोखा इहो पुछण थो चाहियां त बाबा साईं जी शादी खां पहिरियां तुंहिंजा ऐं हसीना बेगम जा पाण में कहिड़ा वास्ता हुया? बाबा साईं तव्हां अम्मा साण ते शक था के? पर जॾहिं ते तो हसीना बेगम साहब पंहिंजी मोहब्बत जो इज़हार बि करे चुको आहे, पोइ तूं उनखे अम्मा साण कीअं थो चई सघीं? बाबा साईं तौबा तौबा, मूंखे क़बर बि नसीब न थी, मूंखे खपन बि नसीब न थी। मुंहिंजे लाश खे कुत्ता ऐं कीड़ा खाई जो मां अम्मा साईं लाइ बुरो थो चा ऐं दिलि में को अहिड़ो बुरो ख़्याल पियो अचे। जॾहिं कि तो हसीना बेगम जे रिश्ते जी घुर बि कई ऐं बाबा साईं ऐं सावल जे साम्हूं तो पंहिंजी मोहब्बत जो इज़हार बि कयो, पोइ जाबिर मां हिन ॻाल्हि खे छा सम्झां? बाबा साईं मां सभु ॻाल्हि सम्झी वियुसि। इहा सभु तव्हांखे जेकी पटी पढ़ाई आहे या सावल पढ़ाई आहे मां मञा थो, रिश्ते जी घुर मूं कई, पर उहो तव्हां मूंखां पुछो छाजे करे? इन रूंडे जे हदस ऐं साड़ जे करे, छो जो इन कमीना सां मुंहिंजो ठा न हो। कमीना सड़ सड़ किथे ॿूथन जिते जिथे मौक़ो थो मिले वॾे साईं जा कन फणींदो थो रहे, अगरि जिथे किथे मौक़ो थो मिले त रूंडे खे कारगंद बि थो करे छो वठां। बाबा साईं ही मुंहिंजो जूतो, ही मुंहिंजो मुंहिंजे जूते सां मुंहिंजो मुंहुं कुटियो, रूंदो कुछे भित कुछे, पर बाबा हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे, हे ॿ पथाओ महिरबानी करे अहिड़नि कमीननि खे रूंदे ते मथां बोहतान ॾियण जी हरगिज़ इजाज़त न ॾियो। बस आहे बस, तोखां तो मूंखे घणो कुझु पुछणो आहे, पर हिते न घर। हाणे तूं हली घर में पंहिंजी भेण हसीना बेगम जे भर में वेह ऐं मुंहिंजे अचण जो इंतज़ार कर। हल सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंधी टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंधी टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।